नौशरो फिरोज़ में समूरी सिंध जियां सकाफ़ती ईद मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। जॾहिं त समूरो ॾींहुं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा कारकुन टोलियुनि जी सूरत में रोडनि रस्तनि ते घुमंदा रहिया ऐं मेहराण पब्लिक पार्क जे मुख्य म्यूज़िकल प्रोग्राम में पिणु शामिल थींदा रहिया, जिते आयल अॻुवाणनि खे सहाफ़ियुनि पारां अजरक पिणु ओढाया विया। असांखे ईअं महसूस पियो थिए जीअं माना हूअं ईद हूंदी आहे, उन ईदनि खां अॼोको ॾींहुं असांजे लाइ बहितरीनु, छो जो अॼोको ॾींहुं जेको आहे असांजी सिंध सकाफ़त जो ॾींहुं आहे। सिंधियुनि जो तमामु घणा तुराईंदा आहियूं, जॾहिं असांखे हीअ एकता ईद मल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध अॼु अकल ई न आहे। सिंध 7000 साल क़दीम रियासत आहे। असां पूरी दुनिया में अॼु जेका असांजी सिंध जी क़ौमी ईद आहे उन्हनि जूं वाधायूं ॾींदासीं। असांजे सिंधु दरिया मां केनाल कढिया था वञनि, ख़ुदा रा इहे केनाल न कढियो। हिन मुख्य तक़रीब सां गॾोगॾु हिकु किताबी मेलो पिणु लॻायो वियो, जिते 40 सैकड़ो रिआयत ते किताब रखिया विया हुआ। ऐं हिन में असां जेके बुक्स वठण अचनि पिया उनखे 40% रिआयत बि ॾियूं पिया। 6 केनाल जेके कढिया था वञनि, इन में 2 लख एकड़ ज़मीन आबाद कई थी वञे, यानी इहो पाणी जेको आहे इहो सिंध जो खुटंदो ऐं उनजो जेको गुज़र सफ़र आहे उन्हनि जे माण्हुनि जो उहो हिकु ज़राअत ते आहे। जेकॾहिं सिंधु दरिया मां 6 केनाल कढिया विया त सिंधुनि खे ई मतिलबु सिंधुनि जो ई रोज़गार बंदि करणु था चाहिनि। असां सिंध टीवी सदाईं पाण मल्हायो आहे ऐं अॼु हुन पाणीअ जे मसइले ते बि मां चवां थो सभ खां अवल जेको आहे उहो करीम राजपर ऐं सिंध टीवी जो नेटवर्क आहे उन ई पाण मल्हायो आहे। अॼु सुबुह खां वठी करे ई शाम ताईं जेको आहे सिंधी क़ौमी वेस पहिरें तमामु घणो ख़ुशियुनि विचां झूमंदा रहिया, छाकाणि त उहे पंहिंजे मिटीअ सां, पंहिंजी तहज़ीब सां, पंहिंजी सकाफ़त सां प्यार जो इज़हार करे रहिया हुआ। कैमरामैन रिज़वान अहमद सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।